अमरीका ऐं ईरान विच में छिकताण ॿीहर तेज़ थींदे नज़र अची रही आहे। अमरीकी सेंट्रल कमांड दावा कई आहे त बहराए ओमान में हिकु ईरानी परचम बरदार आयल टैंकर खे रोके जांच कई वई ऐं उन खां पोइ खेसि रस्तो मटाइण जी हिदायत ॾिनी वई। सेंटकॉम जो चवणु आहे त बहरी पाबंदियुनि ते सख़्तीअ सां अमल जारी आहे ऐं केतिरनि ई वापारी जहाज़नि जो रुख़ मटारायो वियो आहे। ॿिए पासे अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां ॻाल्हियूं आख़िरी मरहले में दाख़िल थी चुकियूं आहिनि, पर जेकॾहिं मुआइदो न थियो त वधीक हमला बि थी सघनि था। ट्रंप मूजिबि हू सिफ़ारतकारीअ खे हिकु मौक़ो ॾियणु चाहे थो, पर ॿियनि ऑप्शन्स खे बि रद्द नथो करे सघे। ईरानी क़यादत सख़्तु रद्द अमल ॾिनो आहे। ईरानी सदर मसूद पेज़ेशकियान चयो आहे त ईरान खे ताक़त सां झुकाइण रुॻो ख़ुशफ़हमी आहे, जॾहिं त परदेही वज़ीर अब्बास इराक़ची ख़बरदार कयो आहे त जंग ॿीहर शुरू थी त दुनिया खे सरप्राइज़ मिली सघनि था। गॾियल क़ौमुनि में ईरान जे सफ़ीर बि सलामती काउंसिल खां मुतालबो कयो आहे त ट्रंप जी धमकियुनि ते ख़ामोश न रहे। इन विच में पाकिस्तान सिफ़ारती सरगर्मियुनि में अहम किरदारु अदा करे रहियो आहे। पाकिस्तान जो वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी तेहरान में ईरानी परदेही वज़ीर सां मुलाक़ात कई, जॾहिं त अमरीकी परदेही वज़ीर बि चयो आहे त डील बाबति कुझु मुस्बत इशारा मौजूदु आहिनि। पाकिस्तानी राब्ता अॻु भराई में मददगार साबित थी सघनि था। होॾां आबनाए हुर्मज़ वारे लंघ ते सूरतहाल हसास बणियल आहे, जिते निगरानीअ वारो नओं ज़ोन क़ाइमु करण जो ऐलान कयो वियो आहे, जॾहिं त आलमी वापार ऐं तेल जी फ़राहमीअ बाबति ख़दशा वधी रहिया आहिनि।